सिंधु दरिया में केनाल कढण खिलाफ सिंध सरापा एहतजाज बणियल मुख्तलिफ शहरन में सियासी समाजी तंजीमुन और कौम परस्त धुरिन के सॾ ते एहतजाजी मुज़ाहिरा रैलियों और धरना मलीर दादू सांगड़ सिजावल बाऊखोसो चौहड़ जमाली में रैलियों मीरपुर बठोरो नसीराबाद काजी अहमद दत्तोदेरो सिजावल मेहराबपुर में एहतजाजी मुज़ाहिरा रतेदेरे दौड़ वार नव अमरोड और बेन शहरन में रैलियों कढी वयूं। कढण में व्यापारी तहात और मेडिकल स्टोर एसोसिएशन के सॾ ते शटरबंद हड़ताल एहतजाजी रैली अगवानन चयो आहे त सिंधु दरिया सिंध जो जियापो आहे। जेकॾहिं वफ़ाक सिंधु मां केनाल कढण में कामयाब थी वियो त सिंध जी सरज़मीन बंजर बणिजी वेंदी। केनाल कढण वारो फ़ैसिलो सिंध जे हक़नि ते धाड़ो आहे जंहिंखे कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कयो वेंदो। बजट की तैयारी और बेन मामलन ते पाकिस्तान और IMF के टेक्निकल वफद विच में गाल्हियूं सुभाणे खां शुरू थियण जो इम्कान। ज़रियनि जो चवणु आहे त IMF टीम सां केतिरनि ई नवनि टैक्स कदमनि और टैक्स नेट के वधाइण ते ॻाल्हि ॿोल कई वेंदी। ॻाल्हियुनि में मौसमियाती तब्दीली के असरनि खे मुंहुं ॾियण लाइ पेट्रोल और डीज़ल ते ₹5 फी लीटर कार्बन लिबी लागू करण जो फैसले बैदि फाइनेंस बिल जो हिस्सो बनाए वेंदो। नई बजट में इलेक्ट्रिक गाड़ियों के टैक्स छूट ॾियण के फैसले जो इम्कान आहे। ईरान में वर्कशॉप ते फायरिंग में 8 पाकिस्तानी कतल मर्द ने वापस आने लाइ ईरानी फायरिंग सां राब्तो। मारिजी वियलनि जो ताल्लुक पंजाब के शहर भावलपुर सां आहे। वाक़ियो बलोचिस्तान के सूबे सिस्तान में पेश आयो। ईरान पारा सीस्तान में 8 पाकिस्तानी के कत्ल वारे वाक़े की मज़म्मत। पाकिस्तान में ईरानी सफारत खाने जो चवणु आहे त हीउ हिकु गैर इंसानी बुज़दिलाणु और कबूल न करण जोगो वाक़ियो आहे। दहशतगर्दी पूरे ख़िते लाइ हिकु मुस्तक़िल गॾियल ख़तरो आहे। इहो लाड़ो गुज़िरियल केतिरनि ई ॾहाकनि खां हज़ारे माण्हुनि जूं जानियूं गिड़काए चुको आहे। दहशतगर्दी और इंतिहापसंदी ख़िलाफ़ गॾिजी जिदोजहद करणी पवंदी। ख़िते में अमन ऐं इस्तेहकाम लाइ गॾियल कोशिश वक़्त की अहम ज़रूरत आहे। खैबर पख्तूनख्वा में हथियारबंदनि की फायरिंग में एक्साइज खाते जा 3 एहलकार शहीद। पेशावर के GT रोड से हथियारबंदनि एक्साइज खाते के एहलकारनि ते फायरिंग कर ॾिनी। सब इंस्पेक्टर फारूक बाचा, कांस्टेबल इफ्तार और मुजाहिद शहीद। पुलिस पहुंची लाश अस्पताल मुंतकिल कया। पुलिस जो चवणु आहे त वाक़े बैदि कुछ शक्की माण्हुनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। वधीक जांच कई पई वञे। आलमी मंडी में कच्चे तेल की कीमत में घटताई जो सिलसिलो जारी। पाकिस्तान में पेट्रोलियम शयुनि की कीमतुनि में घटताई जो इम्कान। हुकूमत अवाम के रिलीफ ॾियण ते गौर शुरू करे छॾियो। ज़रियनि जो चवणु आहे त 16 अप्रैल 2025 खां पेट्रोल और डीज़ल की कीमतुनि में ₹12 फी लीटर घटताई जो इम्कान आहे। जंहिं बैदि पेट्रोल ₹254 ॾांहीं ₹63 फी लीटर में घटिजी ₹242 फी लीटर थी सघे थो। खैरपुर बरसा कोच के ट्रैक्टर के टक्कर के नतीजे में एक जणो फोत, एक जख्मी। सियाल बोरी स्टाफट तेज रफ्तार कोच ट्रैक्टर से टकराइजी वियो। हादसे में उबैदुल्ला खोसो फोत, दिलजान खोसो जख्मी थी पियो। लाश और जख्मी अस्पताल मुंतकिल। हरपाकर का ट्रैक तो जबरदस्त है। हमने मिट्टी में भी चला है नगर में, पर ये जो रेड है ना, ये कहीं नहीं है। कोशिश किया कदम को संभालना ताकि गाड़ी टूटे नहीं, लेकिन ब्रेक लाइन एक ऐसी चीज़ है जिसको हम बचा ही नहीं सके। और बाकी अलहमदुलिल्लाह गाड़ी की फिनिश की है, कोई मसला नहीं है, गाड़ी सब बराबर है।
सिंध जे रांदियुनि वारे खाते पारां थर डिज़र्ट चैलेंज जीप रैली जी पुॼाणी। प्रोफेशनल कैटेगरी जी फाइनल में मीर नादिर मक्सी पहिरीं पोजीशन हासिल करे वरिती। बी क्लास में नोमान, सी क्लास में फलक शेर ऐं डी क्लास में शकील पहिरीं पोजीशन हासिल कई। रेस दौरान 2 गाॾियूं कल्टी थी पयूं, ड्राइवर महफ़ूज़ रहिया। लीडर क्लास में 2 औरतूं पिणु हिस्सो वरितो। जीप रैली जी पुॼाणी वारी तक़रीब अॼु शाम थींदी। कामयाबी माणींदड़ रेसर्स में इनाम शील्डूं विरहायूं वेंदियूं। इसराइली होतां न लथो, गज़ा में हमलनि जो सिलसिलो जारी। इसराइली फ़ौज गज़ा में इलाही इस्पताल ते बमबारी, इस्पताल जा केतिराई हिस्सा तबाह। अरब मीडिया ते चोणाइं हमले सबबि इस्पताल में इलाज हेठि मरीज़नि ऐं ॿियनि माण्हुनि खे इस्पताल जी इमारत छॾण ते मजबूर कयो वियो, जंहिं रोडनि ऐं घिटियुनि में पनाह वरिती आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में मज़लूम फ़लस्तीनी सां यकजहती जे इज़हार लाइ रैलियूं। उमरकोट, पनियाकिल, भानसीदाबाद, उस्मान चावड़ी ऐं ॿियनि शहरनि में मुख़्तलिफ़ धुरियुनि तरफ़ां इसराइल जे ज़ुल्मनि, मज़लूम फ़लस्तीनियुनि जे हक़नि में एहतिजाजी रैलियूं कढियूं वयूं। अॻवाननि जो चवणु आहे त इसराइल फ़लस्तीन ते ज़ुल्म जी इंतिहा करे छॾी आहे। मासूम ॿारनि खे बि शहीद कयो वियो वञे। इसराइल गज़ा ते बमबारी करे आलमी क़ानून जी भञकिड़ी करे रहियो आहे। गॾियल क़ौमूं फ़ौरी तौर मामले जो नोटिस वठनि। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप इलेक्ट्रॉनिक एक्सपोर्ट के जवाबी टैरिफ खां आजो करार ॾेई छॾियो। व्हाइट हाउस जे तर्जुमान जो चवणु आहे त स्मार्टफोन, कंप्यूटर ऐं ॿियूं इलेक्ट्रॉनिक शयूं वाधू टैरिफ न लॻंदियूं। डोनाल्ड ट्रंप वाज़े कयो आहे त साफ़ टेक्नोलॉजी जे पैदावार लाइ चीन ते भरोसो नथो करे सघिजे। नई अमरीका चीनी सेमी कंडक्टर, चिप्स, स्मार्टफोन ऐं लैपटॉप ते भरोसो करे सघे थो। अमरीकी टेक्नोलॉजी कंपनियूं जल्द खां जल्द पंहिंजो $1 ट्रिलियन जी सीड़पकारी अमरीका वापसि आणींदियूं। ईरान ऐं अमरीका पारां ओमान में ॻाल्हियूं हाकारी करार। ईरान ऐं अमरीका ॻाल्हियुनि खे तामीरी करार ॾेई छॾियो। ॿिन्ही मुल्कनि पारां ॻाल्हियूं जारी रखण ते इत्तफ़ाक़। ॿिन्ही मुल्कनि विच में ॻाल्हियुनि जो ॿियो दौर ईंदड़ हफ़्ते खां शुरू थींदो। ईरानी पली वज़ीर चयो आहे त अमरीका ईरान सां एटमी मुआहिदो करणु चाहे थो। हू ॻाल्हियुनि जे वेझो पहुची चुका आहिनि। व्हाइट हाउस तर्जुमान मूजिबि अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप इख़्तिलाफ़ ॻाल्हियुनि में सिफ़ारतकारी ज़रिए हल करण जी हिदायत कई आहे।